नमस्कार दोस्तों, मंझंदि जी ख़बरनि सां हिकु दफ़ो वरी मां कमल खत्री तव्हां सां रूबरू आहियां। कोरोना जे अपडेट को पहिरें हिकु ख़बर तव्हांजे राहत जे लाइ ॾियणु ज़रूरी आहे। अॼु सुबुह जो सूचना एवं प्रसारण मंत्रालय पारां हिकु ख़बर आई कि गुज़िरियल ज़माने जो तमामु सुठो सीरियल रामायण हिकु दफ़ो वरी दूरदर्शन जे नेशनल चैनल ते ॾेखारियो वेंदो। इहो सीरियल रोज़ सुबुह 9 लॻे को 10 बजे ताईं ऐं राति जो 9 लॻे को 10 बजे ताईं ॾेखारियो वेंदो। सुभाणे छंछरु 28 मार्च को ईंदड़ 14 अप्रैल ताईं इहो सीरियल ॾेखारियो वेंदो। सूचना एवं प्रसारण मंत्री प्रकाश जावड़ेकर इहा सूचना ॾींदे ॿुधायो त कोरोना वायरस बीमारी जे हलंदे माण्हू पंहिंजे पंहिंजे घरनि में आहिनि, तंहिं हुननि जे मनोरंजन जे लाइ, हुननि जे मानसिक शांति लाइ इहो सीरियल वरी ॾेखारियो वेंदो। हुननि इहो बि ॿुधायो कि हुननि खे महाभारत, शक्तिमान ऐं चाणक्य जहिड़े सुपरहिट सीरियलनि खे ॾेखारण जी बि डिमांड पब्लिक पारां आई आहे। हाणे अचूं था कोरोना वायरस जी अपडेट ते। सरकार कोरोना वायरस जी जानकारी असां तव्हांखे सुबुह ॾिनी हुई कि 700 जे लॻभॻि माण्हू आहिनि। अॼु राहत जी ॻाल्हि आहे कि 724 ताईं हींअर ताईं जेकी संख्या स्वास्थ्य मंत्रालय अपडेट कई आहे, हींअर ताईं 724 मरीज़ कोरोना वायरस बीमारी को शिकार थिया आहिनि ऐं मुंबई में कोरोना वायरस जो प्रकोप वधी वियो आहे। हुते 130 माण्हू हिन जा शिकार आहिनि ऐं दिल्लीअ में 39 माण्हू हिन जा शिकार आहिनि। जे दुनिया जी ॻाल्हि कयूं त पूरी दुनिया जा 5 लख खां वधीक माण्हू कोरोना वायरस जी बीमारी जा शिकार आहिनि, जंहिंमें 23,000 माण्हू मरी बि विया आहिनि। सिर्फ़ अमेरिका में 85,000 खां वधीक माण्हू हिन बीमारी जा शिकार थिया आहिनि ऐं हींअर ताईं 1290 माण्हू हुन बीमारी सां गुज़ारे विया आहिनि। और कोरोना वायरस जे खतरे के ॾिसंदे RBI यानी रिजर्व बैंक ऑफ इंडिया भी एक सुठो ऐलान कयो। हुननि बैंकनि खे चयो आहे त उहे पंहिंजे ग्राहकनि खां 3 महीननि ताईं कहिड़ी बि EMI जेकी बि लोन वास्ते या कंहिं व्हीकल वास्ते या कंहिं घर जे वास्ते जेको बि लोन कंहिं वरितो हुजे हुनजी किस्तां उहे न वठनि, उहे पोस्टपोन करे सघनि। पर हुन साण में RBI इहो बि साफ़ कयो आहे कि इहो न सम्झो कि तव्हांजी किस्तां माफ़ थी वयूं आहिनि, तव्हांखे किस्तां चुकाइणियूं पवंदी, लेकिन इहे किस्तनि 3 महीने बाद चुकाइणो पवंदो। यानी कि तव्हांजो जेको टेनर आहे, तव्हांजो जेको किस्तनि ॾियण जो जेको टाइम पीरियड आहे, उहो 3 महीना वधी वेंदो ऐं ग्राहकनि खे उन 3 महीननि जो व्याज बि ॾियणो पवंदो। अञा क्रेडिट कार्ड ते जेके EMI ठहंदियूं आहिनि हुन जे मथां कोई फ़ैसिलो कोन थियो आहे। हालांकि SBI जे हिकु अधिकारी ॿुधायो कि भई जेको क्रेडिट कार्ड ते ख़रीदारी थींदी आहे उहा पर्सनल थींदी आहे त असां शायदि हुनखे माफ़ न कयूं। ईंदड़ ॾींहनि में क्रेडिट कार्ड जे बारे में भी सरकार ज़रूर फ़ैसिलो वठंदी। कोरोना वायरस जे बारे में अॼु दिल्ली जे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भी अपडेट ॾींदे चयो कि सरकार रोज़ाना 100 कोरोना वायरस जी बीमारी 100 कोरोना वायरस सां बीमारी सां जेके माण्हू ग्रस्त थी वेंदा हुननि जे लाइ तैयार थी चुकी आहे। हुननि 100 माण्हुनि जे डेली जेके रोज़ अगरि 100 बीमार भी ईंदा आहिनि त हुननि जे लाइ वेंटिलेटर और ऑक्सीजन और जे बेड ICU बेड जेके भी हुननि जे लाइ ज़रूरत आहिनि उन्हनि पूरी करे चुका आहिनि। हुननि इहो बि चयो कि असां लगातार कोशिशि करे रहिया आहियूं कि 100 खां वधीक 1000 माण्हू बि अचनि त असां हुननि जे लाइ भी बेड, वेंटिलेटर और जेके भी मेडिकल सुविधाऊं आहिनि उहे पूरी करे सघूं। पर गॾोगॾु हुननि इहो बि चयो कि उहे चाहिनि था, भॻवान खां अर्ज़ करनि था कि अहिड़ो वक़्तु न अचे। अॻिते ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे हिकु ॿी ख़बर अॼु सुबुह आई कि दुनिया जे आध्यात्मिक संगठन सबको वॾो संगठन आहे ब्रह्म कुमारीज़। अॼु सुबुह 2 लॻे हुननि जी जेकी वॾी प्रशासिका हुई राजयोगिनी दादी जानकी जो अॼु सुबुह देहांत थी वियो। उहे 104 सालनि जी हुयूं
और गुज़िरियल 2 महीननि खां हुननि खे साह छिकण ऐं पेट जी बीमारी हुई, जंहिंजो इलाज हुननि जो हले पियो। अॼु मंझंदि 12 लॻे ब्रह्म कुमारी जो जेको हेडक्वार्टर माउंट आबू में आहे, हुन जे शांतिवन परिसर में हुननि खे दाग ॾिनो वियो। दादी जानकी राजयोगिनी जी जो जन्म 1 जनवरी 1916 में हैदराबाद सिंध में थियो हुयो। हुननि 21 सालनि जी उमिरि में ब्रह्म कुमारी पंथ खे अपनायो हुयो ऐं हुननि पंहिंजी कार्यकुशलता ऐं हुननि जे मार्गदर्शन में दुनिया जे 140 देशनि में ब्रह्म कुमारी जा सेंटर खोलिया विया हुया। सिंधी टुडे भी दादी राजयोगिनी जानकी देवी जी जे हिन देहांत ते पंहिंजी संवेदना व्यक्त करे थो और ब्रह्म कुमारीज़ खे पंहिंजो संदेश मोकिले थो। कोरोना वायरस जी बीमारी जे हलदे कुछ सुठी ख़बरियूं भी समाज जे पारां अॼु आयूं आहिनि, जेकी मां चाहियां थो तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। पहिरीं ख़बर त आई बिलासपुर खां, जिथों जी हिकु संस्था जंहिंजो नालो एक नई पहल नालो आहे। हुननि जे जेको कन्वीनर आहिनि सतराम जेठमलानी, हुननि असांखे ख़बर मोकिली आहे त संस्था खाधो त विराए पए थी पूरे बिलासपुर जे शहर में, बिलासपुर छत्तीसगढ़ में, पर गॾोगॾु उहे मेडिकल इक्विपमेंट जंहिं भी मरीज़ खे उहे खपनि हुननि खे उहे बि विराए थी पई। हुननि हींअर ई गुज़िरियल ॾींहं में हुननि हिकु बुज़ुर्ग महिला खे व्हील चेयर और हिकु चेस्ट रोग और चर्म रोग जे रोगियुनि खे हुननि जे मेडिकल इक्विपमेंट हुननि खे उपलब्ध कराया। और हिकु बिलासपुर छत्तीसगढ़ को हिकु सुठी ख़बर आई कि हुतों जे नामी डॉक्टर ओम माखीजा प्रधानमंत्री राहत कोष में 2 लाख रुपए जो राहत राशि SDM के DM के हुननि ॾिनी और गॾोगॾु इहो बि चयो कि हुननि अगरि कोई आपदा ईंदी आहे, महामारी जहिड़ी कोई स्थिति बिलासपुर में पैदा थींदी आहे, त हुननि जो अस्पताल जंहिंजो नालो माखीजा टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे, हुननि जा अस्पताल जो वेंटिलेटर और एम्बुलेंस और मॉनिटर आम माण्हुनि जे लाइ उपलब्ध रहंदा। इहा जानकारी हुननि प्रशासन खे ॾिनी। त अहिड़ी सुठी ख़बर अचनि थियूं पई जेकी भई समाज सेवा में भी अॻिते अचे थो। सिर्फ़ चेटीचंड और धार्मिक मामलनि ताईं सिंधी समाज न आहे, वो गॾोगॾु वो सेवा जे क्षेत्र में भी अॻिते अची रहियो आहे। और इन्ही खे ॾिसदे दिल्ली में भी हिकु सुठी ख़बर आई, विश्व सिंधी सेवा संगम दिल्लीअ जी जेकी महिला विंग आहे, हुननि भी जेके सिंध को शरणार्थी आयल आहिनि, दिल्ली जे वक़ अलॻि अलॻि इलाक़नि में रहनि था पिया, जीअं मजनू टीला, मजलिस पार्क या रोहिणी सेक्टर 11, त हुननि मजनू टीला और रोहिणी सेक्टर 11 में हुननि खे राशन विराइण जो कमु शुरू कयो आहे और हिकु दफ़ो उहो राशन पुॼाए बि आहिनि। हींअर हुननि वटि राशन तमामु ज़्यादा कठो थी वियो आहे। हुननि अपील कई हुई समाज को त विश्व सिंधी सेवा संगम जे मेंबरनि त हुननि खे राशन ॾिनो ई, गॾोगॾु जेके असांजे शहर जा, दिल्ली शहर जा जेके समाज सेवी आहिनि, उन्हनि बि हुननि खे राशन ॾिनो आहे, जंहिंमें अटो हुजे, खंडु हुजे, कणक हुजे, चांवर हुजनि, दाल हुजे, तेल हुजे, गिहु हुजे, इहे सभु सामग्री हुननि विश्व सिंधी सेवा संगम दिल्ली जी जेकी इकाई आहे, हुननि जी जेकी सदर आहिनि सारिका वातवानी जी, अशोक विहार में हुननि खे पुॼायो आहे। ऐं हुतों हुननि हिन राहत कैंपनि में जेके कैंप आहिनि, शरणार्थी कैंप आहिनि, मजलिस पार्क, मजनू टीला, रोहिणी सेक्टर 11, हुते हुननि पुॼाइण जी कोशिशि कई आहे। हिकु दफ़ो पुॼाए चुका आहिनि, हींअर अॼु सूचना हुई कि उहो पुॼाइण वञनि था पिया। हुन सां साण हिन कम में हुननि सां साण रुचिका रामानी, भारती कटारा और कृतिका चावला भी साथ ॾिनो। त मंझंदि जी ख़बरनि में सिर्फ़ु एतिरो ई। और अॼु राति जो असां प्राइम टाइम सां वरी तव्हां सां रूबरू थींदासीं, राति जो ठीक 8:50 ते, छोकी अॼु कई जगहों को फोन आया कि भई तव्हां जेको प्राइम टाइम जो टाइम 9 रखियो आहे उहो तव्हां थोरो सो घटि कयो, छोकी 9 बजे सभी न्यूज़ चैनलनि जा प्राइम टाइम चालू थी वेंदा आहिनि, त सिंधी टुडे खे असां कीअं ॾिसंदासीं। और गॾोगॾु सुभाणे को रामायण सीरियल शुरू थिए थो पियो, त 9 लॻे
असां प्राइम टाइम कीअं ॾिसंदासीं त मां तव्हांखे जानकारी ॾियणु चाहियां थो कि सुभाणे को सुबुह जो 9 लॻे असां पंहिंजो बुलेटिन कोन ॾींदासीं, असां 8:50 ते उहो बुलेटिन प्रसारित कंदासीं, जेको 8:50 ते तव्हां यूट्यूब और फेसबुक लाइव जे ज़रिए उनखे ॾिसी सघो था। उनजे बाद मंझंदि जी ख़बर तव्हांखे 3 लॻे यूट्यूब और फेसबुक लाइव ते मिलंदी ऐं राति जो 8:50 ते तव्हांखे प्राइम टाइम टीवी शो ॾिसण लाइ मिलंदो। त मूंखे इलाही ख़ुशी आहे कि पूरे भारत में असांखे कई फ़ोन आया और साण साण इहा जानकारी मिली कि वो सिंधी टुडे जी इन पहल सां तमामु ख़ुशि आहिनि। तव्हांजो लख लख शुक्राना। मुंहिंजी वरी अर्ज़ु आहे तव्हां असांजे चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब करो और हुनजी बेल आइकॉन खे ज़रूर प्रेस कयो, जीअं असां वीडियो ठाहियूं तव्हांखे तुरंत नोटिफिकेशन तव्हांजे मोबाइल ते पुॼी वञे। त मिलंदा आहियूं राति जो प्राइम शो ते।